वेलकम बैक नाज़रीन। भली कार हिकु भेरो ॿीहर अव्हांखे असांजी जेका उताक सजायल आहे टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे तरफ़ां उन में कुझु नवनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे। हीअ कॉम्बिनेशन आहे सीनियर ऐं जूनियर न चवणु खपे पर यंग एंड ओल्ड जो हिकिड़ो कॉम्बिनेशन आहे। नौजवान क़यादत बि असां सां गॾु मौजूदु आहे ऐं नौजवान होस्ट असांजो शाहिद बि जॉइन करे चुको आहे। बिल्कुलु, मुंहिंजो नालो शाहिद सियाल आहे ऐं अॼु जीअं पाण एकता जी ट्रांसमिशन कयूं पिया सॼी सिंध, न सिर्फ़ु सॼी सिंध पर पूरे पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में जिते जिते टाइम न्यूज़ ॾिठो पियो वञे सभिनी ॾिसंदड़नि खे एकता ॾींहं जूं वाधायूं हुजनि। हीउ ॾींहुं जेको आहे इन जे जेको अॼु वारो 2023 वारो एकता आहे, इन जो स्लोगन असांजो आहे त अचो त नई सिंध अॼु त पाण सभु नई सिंध अॼु पिया। ऐं महिमान बि असां सां गॾु आहिनि। मेहताब महिमाननि खे पाण वेलकम चई वठूं। बिल्कुलु, हाजी मुज़फ़र शुजरा साहब असांखे जॉइन कयो आहे। शुजरा साहब वॾी महिरबानी ऐं एकता ॾींहं जूं तमामु घणी वाधायूं अव्हांखे हुजनि। उनखां पोइ सीनियर पॉलिटिशियन आहिनि ख्वाजा करीम साहब, पीपल्स पार्टी सां हिननि जो तालुक़ु आहे। साईं करीम साहब वेलकम अव्हांखे चऊं था सर। ऐं पोइ जेका यंग क़यादत जो मां ज़िक्र कयो, राजा अंसारी साहब नून लीग सां हिननि जो तालुक़ु आहे, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। ऐं राजा अंसारी सां गॾु वरी उन्हनि जो नंढड़ो बि आहे जेको एकता जे रंगनि में रंगियल असांखे नज़र अचे पियो। नंढे जो नालो छा आहे साईं? महातीर मोहम्मद। माशाअल्लाह, महातीर मोहम्मद, इहो बि इनकलाब आणींदो वॾो थी करे इंशाअल्लाह न। ठीकु आहे साईं मुज़फ़र शुजरा साहब, हिकिड़ो वक़्तु हुयो, उन वक़्त खे ऐं ज़रूरतुनि खे ॾिसंदे अली साहब एकता जो मैसेज ॾिनो ऐं एकता जी लड़ीअ में सॼी सिंध खे सकाफ़त में गॾु करण खां पोइ उन सिलसिले खे कंटिन्यू कंदा आया ऐं धरतीअ जो धणी थी करे वरी अहिड़ा अहिड़ा मैसेजिस ॾिना, विज़न ॾिनो जंहिंखे वरी सिंध वासियुनि तमामु घणी मोट ॾिनी ऐं पोइ उनखे फॉलो कंदे कंदे असां अॼु इन मंज़िल ते पहुता आहियूं। त हाणे जेको ही फ़लसफ़ो ॾिनो अली साहब, अचो त नई सिंध अॼूं, इन जे पुठियां बि तमामु घणो मैसेज आहे। इन ते अव्हांजी राय? साईं महिरबानी, हिकु त अली काज़ी साहब खे मुबारक ॾिजे जो पहिरियों अन अहिड़ो हिकिड़ो शौर सिंधी क़ौम खे ॾिनो आहे त सभु असां गॾु थियूं था पिया। हुन में कंहिं ज़ात जी कंहिं माण्हू जी को कोन्हे, बल्कि कंबाइन असां गॾु आहियूं एकता जे ॾियण। मां पहिरियों त सॼी दुनिया खे, सिंधियुनि खे, ॿियनि माण्हुनि खे, पूरे पाकिस्तान खे, पूरी दुनिया खे मुबारकूं ॾींदुसि त अॼु असांजो एकता जो ॾींहुं आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असां पंहिंजे सिंधी जो ॾींहुं मल्हायूं पिया। बिल्कुलु, हूअं बि सिंधियुनि खे पाण खे इंट्रोड्यूस करण जी ज़रूरत कोन्हे, छो जो असांजी एॾी हिस्ट्री आहे, पुराणी हिस्ट्री एॾी आहे सिंध जी, जो असां हुनजो जेका ज़िक्र कयूं था ॾींहं खुटी वेंदा, पर सिंधियुनि जी तारीफ़ खोटी कोन वेंदी। हिकिड़ो नंढड़ो मिसाल इहो आहे त हुज़ूर साईं जे ज़माने में ॿ वफ़्द हुज़ूर साईं सां मिलण आया, त हुज़ूर साईं परे खां ॾिसी चयो त हिकिड़ो वफ़्द त हिंद जो आहे या सिंध जो आहे। त पोइ उन वक़्तु बि हुज़ूर साईं जा जेके असहाबी असांजा सिंधी हूंदा हुआ, इन खां पहिरियों असांजी तारीख़ 5000 साल पुराणी आहे, जेका अहिड़ी तारीख़ आहे सिंधियुनि जी जो हुनखे जेतिरो बि दुनिया में वाखाण मिली सघे थी। त असां तमामु घणा ख़ुशि आहियूं त अॼु असांजो एकता जो ॾिहाड़ो मल्हाइजे पियो ऐं असां वरी गॾु थींदासीं इंशाअल्लाह ताला सभु सिंधी ऐं सिंध जे लाइ वरी कोशिशि कंदासीं। अलाह करे असां सिंधियुनि खे इहो अकुल में अचे त असां सिंधी जेके आहियूं पुराणी क़ौम आहियूं, असां जेको आहे असां वारिस आहियूं हिन पाकिस्तान जा बि, छो जो पाकिस्तान खे ठाहियो सिंध। बिल्कुलु, वाह जी ॻाल्हि आहे। सिंध असां वारिस आहियूं हिन मुल्क जा ऐं हिन वारसी करे असां अहिड़ो पंहिंजो पाण खे रखूं कंहिंजा मुहताज न हुजूं। बिल्कुलु, कंहिं बि शइ में कंहिंसां असां अहिड़ी न कयूं जो असां कंहिंजी मुहताजी हुजे। ऐं असांजी सिंध हूअं बि असां मार खाऊं पिया इन करे खाऊं पिया त असां सिंधी आहियूं, ॿियो कुझु कोन्हे। जेके नवां ट्रेडिशन आहिनि जिन खे दुनिया फॉलो करे पई, सिंध खे बि उन तरफ़ वञणु घुरिजे। करीम साहब ॾेई ईंदासीं। करीम साहब, अवां बि माशाल्लाह अजरक में ॾाढा प्यारा पिया लॻो ऐं टोपी छा त ॻाल्हि आहे सिंध जे कल्चर जी। 2009 में सर हीउ ॾींहुं जेको आहे उहो शुरू थियो, उन खां पोइ 2023 में अॼु पाण इन खे मल्हायूं पिया। इन खे इवॉल्व थींदे अव्हां कीअं ॾिठो, ख़ासि तौर ते इन ॾींहं जे मल्हाइजण सां जेको कल्चर ते असांजो कल्चर जेको इवॉल्व थियो आहे ऐं उन में नवां ट्रेंड्स आया आहिनि, उनखे अव्हां कीअं ॾिठो? ऐं ख़ासि तौर ते हाणे जीअं
न सिर्फ़ु सिंध में असां इहे मल्हायूं था ॾींहुं, पूरी दुनिया में वाखाण थिए थी सिंध जे कल्चर जी। नवां माण्हू जेके आहिनि जेके ॿियनि ट्रेडिशन्स सां तालुक़ु रखनि था, उहे बि इवन सिंध जे कल्चर खे प्रमोट कनि था, न सिर्फ़ु प्रमोट कनि था पर उनखे पसंदि बि कनि था। अव्हां इन ॾींहं खे कीअं ॾिठो 2009 खां वठी करे हींअर ताईं? महिरबानी अदा। सभ खां पहिरीं त अली काज़ी जेको इन थीम जो बुनियादु रखो ऐं जेको तक़रीबन फॉलो कयो पियो वञे, ऐं उहो थीम बि इन करे आई हुनजे ज़हन में त शायदि मसूद हिकिड़ो एंकर हो जंहिं जनाब ज़रदारी साहिबु सदर हो ऐं सिंधी टोपी पाईंदो हो, हुन ते हुन कमेंट्स कया जंहिंजे रद्दमल में इहे चीज़ूं स्टार्ट थियूं ऐं सुठी ॻाल्हि आहे त हेल ताईं ॻाल्हि पुगी आहे ऐं हर को सेलिब्रेट पियो करे। तारीख़ में इहे शयूं लिखी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु। हाणे जेको आहे सो अॼु ॾींहं जे मुनासिबत सां आउं जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, जेके ॿुधंदड़ असांजा सिंधी जेके बि आहिनि सॼी दुनिया में ऐं सिंध में, ॾिसो बेसिकली सिंध जी जेका हिस्ट्री आहे उहा 5000 साल पुराणी आहे। बिल्कुलु। इरेस्पेक्टेबल टू द रिलीजन आहे। मुंहिंजे दड़े में छा हो, मज़हब छा हो छा न हो, पर सभु सिंधी हुआ। ऐं असांजा जेके सिंधी ख़ासि तौर ते 47 खां पोइ जेके लॾे विया हिंदुस्तान में या सॼी दुनिया में, त असांखे खपे त कल्चरली लिटरली सकाफ़त वाइज़ मेल मिलाप ज़रूरी आहे। मेल मिलाप जे माना को बाउंड्रीज़ ख़तमु कोन थींदियूं, पर जहिड़े नमूने बर सग़ीर में 3 अहिड़ी क़ौमूं आहिनि, मसलन ईस्ट बंगाल ऐं वेस्ट बंगाल। ईस्ट बंगाल पहिरीं ईस्ट पाकिस्तान थियो, हाणे बांग्लादेश आहे। वेस्ट बंगाल इंडिया जो हिसो आहे। उन्हनि में कल्चरली सकाफ़त वाइज़ मेल मिलाप वाइज़ जहिड़े नमूने असांजी ॿोली ऐं सकाफ़त इलाही पुराणी आहे, अहिड़े नमूने उहे बि उन्हनि में मेल मिलाप आहे। अहिड़े नमूने ईस्ट पंजाब वेस्ट पंजाब। सही। ईस्ट पंजाब हिंदुस्तान थियो, वेस्ट पंजाब पाकिस्तान थियो। उन्हनि में मेल मिलाप आहिनि, कल्चर शोज़ था थियनि, हुकूमती वफ़्त था अचनि। त तहिड़े नमूने हिते जेके असांजा सिंधी सॼी दुनिया में लॾे विया आहिनि, उन्हनि में कल्चरल वाइज़ ऐं लिटरेली वाइज़ ड्रामा डांस म्यूज़िक इन में मेल मिलाप ज़रूरी आहे। त इहो मुंहिंजे ख़्याल सां अॼु जे ॾींहं ते इहो इम्पोर्टेंट जेको मैसेज आऊं इहो सम्झां थो आहे। ऐं इहो असांखे करणु जहिड़े नमूने हिकिड़े ज़माने में ईस्ट जर्मनी ऐं वेस्ट जर्मनी हुई, पर हू लैंग्वेज वाइज़ ऐं सकाफ़त वाइज़ त गॾु हुआ। सही। त मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे तमामु ज़रूरी। ॿियो जेको सिंध में जेको आहे सो सियासत रही आहे गुज़िरियल 70 साल 80 साल 90 साल, उहा कम्यूनल पॉलिटिक्स थी वई। बिल्कुलु। ठीकु आहे न। ऐं उहो कम्यूनल पॉलिटिक्स खे असांखे ख़ैराबाद चई करे असांखे हिकिड़ो टॉलरेंट ऐं सेक्युलर सोच रखणी पवंदी, जेको सिंध जो बुनियादु आहे। सिंध जो बुनियादु इहो ई आहे। ठीकु आहे न। बिल्कुलु। ऐं जॾहिं 47 में जॾहिं पाकिस्तान ठहियो त सिंध असेंबली 46 में वोट्स ॾिना हुआ। उन वक़्तु बि 30% असांजो नॉन सिंधी हो, सॉरी नॉन मुस्लिम हो। सही। नॉन मुस्लिम सिंधी हो। त हाणे उहा जेका कम्यूनल पॉलिटिक्स स्टिल सिंध में एग्ज़िस्ट थी करे। सिंध में जेके मुख़्तलिफ़ असांजियूं कम्यूनिटीज़ आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते नॉन मुस्लिम्स आहिनि, नॉन मुस्लिम्स आहिनि। बिल्कुलु। ऐं ख़ासि तौर ते जंहिंखे कॉन्स्टिट्यूशन में शेड्यूल कास्ट चयो वियो आहे, कोली में मेघवाड़ भील जेके क़दीम सिंध जूं बिल्कुलु जातियूं आहिनि, कम्यूनिटीज़ आहिनि, मीरबर आहिनि, असांजा जोगी आहिनि, सामी आहिनि, इहे बि 30-40 लख जे लॻभॻि आहिनि, पोइ मुस्लमान हुजनि या ॿिए धर्म जा हुजनि। त कम्यूनल पॉलिटिक्स खे असांखे जेका 70-80 सालनि खां ख़ैराबाद इहा डाइवर्सिटी असां ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में वधीक ॾिठी आहे। ॿियनि क़ौमनि जा यानी जेके नॉन मुस्लिम्स हुजनि उहे बि असां सां कुले में मिलाए बीठल हुजनि था, छाकाणि त उन्हनि जी आइडेंटिटी जीअं तव्हां चयो त उन्हनि जी ओरिजिन जेको आहे उतां खां ई सिंध जेको आहे उतां ओरिजिन वरिती। ऐं ख़ासि तौर ते जीअं असां मिठी में ॾिसूं उते रिलीजियस डाइवर्सिटी आहे ऐं इनशाला सियासत में बि असां ॾिसंदासीं। मतिलबु मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त सिंध में गुज़िरियल 70-80-90 सालनि खां कम्यूनल पॉलिटिक्स हिकिड़े तरह सां रही आहे।
ठीकु आहे। नए ऐं- नौजवान खे सही माफ़ जी कजो, जी जी सर। नए नौजवान खे, नई पीढ़ी खे सही हिकु सेक्युलर सिंध, हिकु टॉलरेंट सिंध इम्पोर्टेंट मैसेज आहे ठाहिणो तव्हांजो। आहे। वाह ऐं वाह, सॼी दुनिया में जेके सेटल्ड आहिनि असांजा सिंधी, बिल्कुलु उन्हनि खे कल्चरली ऐं इकोनॉमिकली ऐं ॿियनि वाइस गॾु थियणु ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी आहे। ख़ासि जेको मैसेज मां ॾिनो सभिनी खे गॾिजी करे, ज़ात पात मज़हब इन खां हटी करे। राजा अंसारी भाउ, करीम साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त जॾहिं सिंधी कल्चर ते टोपीअ ते चिथर कई वई त उनजो भरपूर नमूने सां गजगोड़ वारो जवाबु जेको आहे न उहो ॾिनो मोहतरम अली काज़ी साहब। बिल्कुलु एप्रिशिएट कयूं था ख्वाजा साहब खे, छाकाणि त पीपल्स पार्टी सां तालुक़ु अथनि। पीपल्स पार्टी ॾांहुं जवाबु न आयो हुयो, पर अली साहब पहिरियों माण्हू हुयो जंहिं हिन जी बुनियादु विधो ऐं शुरूआति कई। अचो त नई सिंध वॾियूं, इन जुमिले जे पुठियां हिकिड़ो वॾो फ़लसफ़ो आहे। नई क़यादत जो मां पहिरियां ई ज़िक्र करे चुकुसि, तव्हां माशाल्लाह यंग उनखे रिप्रेज़ेंट था कयो पिया। इन मैसेज खे कीअं पिया ॾिसो, जेका दानिशवरी आहे हिन जे पोयां, जेको विज़न आहे? ॾिसो, ॿ शयूं आहिनि। हिकु त हीउ ॾिहाड़ो जेको आहे हाणे हिकु त्योहार थी वियो आहे ऐं कंहिंखे बि कंहिं बि सियासी जमात खे या कंहिं बि ग़ैर सियासी फोरम खे दावत ॾियण जी या सॾु ॾियण जी या ऐलान करण जी ज़रूरत न हूंदी आहे। हर साल डिसंबर जे पहिरें आचर ते सॼी क़ौम इहो ॾिहाड़ो मल्हाईंदी आहे। ऐं असां ॾिसूं था त फैमिलीज़ में हर जॻह ते माण्हू सिंध जी सकाफ़त ओढ़नि था, अजरक, टोपियूं, गज, ऐं पोइ सॼी सोशल मीडिया भरिजी वञे थी सॼी सिंध जे अंदरि ऐं सॼे दुनिया जे अंदरि जिते जिते सिंधी रहनि था उहे पंहिंजी सकाफ़त खे ॾेखारनि था। ऐं बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त बुनियादी तौर ते हीउ ॾिहाड़ो हिकु रिएक्शन में मल्हायो वियो शुरू में, उन खां पोइ ई असांजी हिकिड़ी त्योहार बणिजी चुको आहे। उहो रिएक्शन छा हुयो? बुनियादी तौर ते इहा हुयो त असांजे वजूद खे न पियो मञियो वञे, सठो न पियो वञे। कुझु जॻहुनि ते, बल्कि काफ़ी सारी जॻहुनि ते इहा शइ ॾिठी वञे पई उन वक़्तु त बाबा छो सिंधी टोपी छो थी पाई वञे, सिंधी अजरक छो थो ओढ़ियो वञे, तॾहिं दुनिया में सिंध जे कल्चर जी छो हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो वञी करे उहो प्रचार करे थो। त उनजे रिएक्शन में सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी जिन खे अली काज़ी साहब इहो पैगाम ॾिनो त तव्हां ॾिसो था त अॼु असां सॼी दुनिया खे ॿुधायूं था त असांजो वजूद बि आहे, हीअ असांजो कल्चर बि आहे, असां पायूं था, असां मल्हायूं था, रोक जे रोके सघी। त असां हिकु त हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी इहा ॻाल्हि असां हिन मां ॾिठूं था त असांखे इन मां हिकिड़ो मीडिया जो वॾो पावरफुल रोल नज़र अचे पियो। अली काज़ी साहब हिकिड़े मीडियम जे ज़रिए, मीडिया जे मीडियम जे ज़रिए सॼी सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो त बाबा तव्हांजे कल्चर ते को माण्हू आङुर खणे पियो, एतिराज़ु करे पियो, तव्हां हीउ ॾींहुं मल्हायो। ऐं अॼु उहो ॾींहुं हिकिड़ी रवायत बणिजी वियो आहे जंहिंमें सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त अली काज़ी साहब उनखे ईअं कोन चयो त यार हीउ मुंहिंजो ॾियाड़ो आहे, भला मुंहिंजी सोच आहे, मां हर साल हिनखे लीड कयां, मां को जलसो वञी कयां, मां माण्हुनि खे ॿुधायां त मां कयो न। हुन हिकिड़ी सोच ॾिनी आहे, उहा सोच अॻिते अॼु ॾींहं ताईं हले पई। अचो त नई सिंध अॾियूं, बुनियादी तौर ते मां सम्झां थो त असांजी जेका पुराणी सिंध वारी सोच आहे न त बाबा सिंधी माण्हुनि कॾहिं बि अफेंसिव न रहिया आहिनि, हमेशह डिफेंसिव रहिया आहिनि, हमेशह पंहिंजी सिर्फ़ु सिंध खे बचायो आहे। असां कॾहिं बि पंहिंजे हक़नि जे लाइ उथी खड़ा कोन थिया आहियूं। असां त बाबा घोड़नि खे वॾी वॾी फ़ख़ुरु त ॿुधाईंदासीं त असांजो जाम तमाच जेको आहे घोड़नि जे ते हथु रखी चवंदो अलाह उहो ॾींहुं न हाणे जो मां हिन ते चढ़ी करे वञा कंहिं क़ौम ते हमले आवर थियां। पर हाणे नई सिंध अॾण जो मक़सदु इहो आहे त सॼी दुनिया सां असांखे कॉम्पीट करिणो आहे। असांखे इहे पुराणियूं सोचूं ख़तमु करणियूं आहिनि। कोई असांखे ललकारींदो, असां हुनजो जवाबु ॾींदासीं। असां हर फील्ड में जवाबु ॾींदासीं। असां IT जी फील्ड में जवाबु ॾींदासीं, असां साइंस जी फील्ड में जवाबु ॾींदासीं, असां इकोनॉमी जी फील्ड में जवाबु ॾींदासीं। ज़बरदस्त। असांजा सिंधी नौजवान हिन वक़्तु कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में टॉप 10 पोज़ीशन्स में अचनि था। असां कंहिंखां बि पोइ ते न आहियूं। हीउ जेको सॼी दुनिया जे अंदरि हिकिड़ो कुझु मख़सूस जॻहुनि ते ॾिठो वञे त सिंधी माण्हू माना जाइल आहिनि, हिननि खे कुझु अचे कोन थो। पाकिस्तान जी क्रिकेट टीम में कोई सिंधी कोन्हे, हुन में टैलेंट न आहे। पाकिस्तान जे जेके आर्म फोर्सिस आहिनि उन्हनि में सिंधी माण्हुनि जी तइदादु नज़र न पई अचे। पाकिस्तान जे वॾे वॾे इदारनि में त उन्हनि खे हिकिड़ो सोच आहे त बाबा निगलेक्ट। पर जॾहिं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में अचनि था, पूरे पाकिस्तान में मेरिट जी ॻाल्हि थिए थी त सिंधी माण्हू हुन खां कॉम्पीट करे था वञनि, उते असांजो मुक़ाबिलो कोन था करे सघनि। इन करे असां कंहिंखां बि पोइ ते न आहियूं। असां बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त असां सेक्युलरिज़म खे गॾु खणी अदम बर्दाश्त जेका मादो आहे हुनखे ख़तमु करे पॉज़िटिवली अॻिते ज़रूरु वधूं। पर हिन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त असां बिल्कुलु पंहिंजी नसल खे इहो पैगाम ॾेई छॾियूं त बाबा को बि तव्हां सुभाणे जियोग्राफिकली, कल्चरली या पाकिस्तान जे हवाले सां तव्हांजे कंहिं बि हवाले सां उहो अची करे तव्हांजे मथां हमलावर थिए ऐं तव्हां चओ त साईं असां सिर्फ़ु पंहिंजो बचाव कंदासीं, न। हाणे असांखे अफेंसिव बि थियणो पवंदो, असांखे मुक़ाबले जो रुझान बि पंहिंजे अंदरि पैदा करिणो पवंदो।
असांखे सॼी दुनिया खे ॿुधाइणो पवंदो त असां सिंधी हज़ारे साल क़दीम सकाफ़त जा मालिक आहियूं। अमन जी प्रचार कंदड़ क़ौम आहियूं, पर जॾहिं का ललकार ते किथां असां रिएक्ट कंदासीं, पोइ असां रिएक्ट कंदासीं ऐं हिन वक़्तु जो नौजवान रिएक्ट करण लाइ तयारु वेठो आहे। इन करे कंहिं बि माण्हूअ खे कंहिं बि जिते बि उहो वेठो आहे उनखे इहा ग़लतफ़हमी न हुजणु घुरिजे सिंधी माण्हू को चुप करे वेंदो या असां उन्हनि सां का ज़्यादती करे वेंदासीं। तव्हां ॾिठो असांजे बेटनि जो मामिलो थियो, सॼी सिंध उथी खड़ी थी। हाणे गैर जेके कानूनी परॾेही आया हिते आया उनजे लाइ सॼी सिंध उथी खड़ी थिए थी। कालाबाग डैम जो इशू थिए थो, सॼी सिंध उथी खड़ी थिए थी। कंहिं ॻोठ ते माड़ी जलबाणी ते जेकॾहिं को वञी करे रियासती इदारा उते वञी करे को ग़लती सां माण्हुनि खे मारनि था, कुझु बि कनि था, सॼी सिंध उथी खड़ी थिए थी। अहिड़े तरीक़े सां सिंध जा जेके जिते जिते सिंध जे ग़रीब माण्हुनि ते ज़ुल्म थिए थो, सॼी सिंध उथी खड़ी थिए थी। साईं न रुॻो इहो, पर नाज़िम जोखियो जो मिसाल ॾियो, उन खां पोइ फातिमा फलो निंगरी जो मामिलो हुजे, उन खां इज्तिमाई मामलनि में सिंध पंहिंजो पाण खे मल्हायो आहे। मिठो मकानी निज़ाम इहा जे शइ दौर में साबित हुयो। करे थी त असां इज्तिमाई तौर ते शऊर रखूं था। असांखे हरूभरू इहो जेको पेश कयो वञे थो न, सिंधी माण्हू बाबा सिर्फ़ु भंग था पीअनि, मज़ारुनि ते ठीकु आहे, अमां वापसि अचूं था। हाजी मुज़फ़र शुजरा साहिबु गॾु आहिनि, हिननि जे मौक़े जो फ़ाइदो वठां। मूंखे हिकिड़ी सारूणी पुराणी हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे। साईं, अवां जेल ख़ाना जा सूबाई वज़ीर हुआ, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहिबु घरू वज़ीर हुआ उन वक़्तु। सिंध असेंबली जे इजलास में मारवी राशिदी पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हायो त लाड़काणी जेल जो सुप्रिंटेंडेंट जेको आहे उन मुंहिंजो नालो न खयो मेहताब बलोच साहिबु, या उन सां थोरो तिखे नमूने ॻाल्हायो आहे। सो उन ते अवां फ़ौरन एक्शन वठंदे। उहो मरहूम एजाज़ हैदर हाणे न आहे हिन दुनिया में, अलाह साईं उनखे जन्नत में आला मक़ाम अदा करे, पर उनखे अवां मुअतल करे छॾियो हुयो। हाणे हीअ विज़न आहे उन वक़्त खां वठी जो अली साहिब जी रहनुमाई सां जेको कुझु असां कंदा रहियासीं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी चीज पकड़े सिखिया आहियूं। पोइ न रुॻो इहो नंढिड़ो मामिलो हुजे, मिठो मकानी निज़ाम हुजे, बेटनि जो मामिलो हुजे, हर मामले में जॾहिं अली साहिब कैंपेन कई, सिंध वासियुनि ताईं इहे रजिस्ट करे इहो आवाज़ु पहुचायो, त पोइ उहे फ़ैसिला वरी इक़्तिदार धड़नि खे वापसि वठणा पिया आहिनि। इहा सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। अली भाई जेको हिकिड़ो विज़न ॾिनो आहे नओं जी नई सिंध, इन जे पुठियां वॾो मक़सदु आहे। माण्हू सम्झनि त उनजी मर्ज़ी, न सम्झनि त इन जो मक़सदु इहो आहे त जेके असां वटि वॾेर की सियासत आहे, को सरदार को भोतार अचे थो, बाबा 5 सालनि खां पोइ अचे थो ऐं वोट वठी करे कामयाबु थो थी वञे, ऐं उन्हनि खे जेकॾहिं को वोट नथो ॾिए त उनखे कारोबार करे माराइनि था या उन्हनि ते केसिस करनि था पिया। त इहो निज़ाम जेको आहे, अली काज़ी साहिब जे ज़हन में इहो बि ॻाल्हि हूंदी त नई सिंध में इहो न थियणु खपे। नई सिंध में माण्हुनि खे आज़ादी मिलणु खपे, वॾेरनि खां आज़ादी मिलणु खपे, धाड़ेलनि खां आज़ादी मिलणु खपे, पुलिस जे टार्चर खां आज़ादी मिलणु खपे, त माण्हू जेको आहे पाण आज़ादु सम्झी ऐं सिंध जी ख़िदमत कनि। अली काज़ी साहिबु हिकु वॾो सुठो माण्हू आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मां जेतिरी तारीफ़ कयां घटि आहे, पर पोइ बि जेको हिन नई सिंध जो हिकिड़ो नओं हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे माण्हुनि खे, सिंधियुनि खे, त इन में जस हुजे अली काज़ी साहिब खे। ऐं इन जो विज़न जो इहो मक़सदु आहे त असां सिंधी थोरा ॿाहिरि निकिरूं, सॼी दुनिया में सिंधी त मौजूदु आहिनि माशाअल्लाह सां। उन वक़्तु बि पुराणे ज़माने में बि असां शिकारपुर जा जेके सिंधी हुआ उहे साउथ अमेरिका विया। सही उन ज़माने में जॾहिं ॿेड़ा हलंदा हुआ, न ते सेड़नि ते हलंदा हुआ ॿेड़ा, उन ॿेड़नि ते वञी साउथ अमेरिका में बिज़नेस कंदा हुआ। त असांजी त हिस्ट्री, असां केतिरो बि चऊं त असांजी हिस्ट्री खुलियल आहे। सिंधियुनि खे को मिटाए कोन थो सघे, सिंधियुनि सां को कॉम्पिटिट करे कोन थो सघे। सिंधियुनि जो ज़हन तमामु सुठो, पर कुझु वक़्त खां वठी जेको असां वटि कापी कल्चर थी विया, स्कूलनि खे कोई कोन थो ॾिसे। कापी कल्चर असांजूं जेके बोर्ड ऑफिसूं आहिनि उन में अहिड़ियूं माण्हू वेठा आहिनि जेके कंहिंखे ॾिसी करे पास करे था छॾनि पैसा वठी करे। मथे इवन सिंध पब्लिक सर्विस कमीशन में बि माण्हू करोड़ करोड़ 2-2 करोड़ ॾेई करे पंहिंजनि माण्हुनि खे खणाइनि था पिया। त अली काज़ी साहिब जो इहो विज़न आहे त इहा सिस्टम ख़तमु थियणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु, इन ई मैसेज सां तमामु सुठी तव्हां ॻाल्हि कई। करीम साहिब ॾे हलंदासीं। करीम साहिब, जीअं अली साहिब मैसेज ॾिनो त अचो त नई सिंध ॾियूं, जीअं मुज़फ़र साहिबु ॻाल्हि कई त वॾेर खे निज़ाम खां आज़ादी, हिन जे पुठियां हिकु वॾो मक़सदु आहे
छाकाणि त सिंध में अॼु बि क़बीलाई झेड़ा थियनि था। 2023 में असां पाण हिते वेठा आहियूं, दुनिया किथे पहुती आहे, पर जिते पाण सकाफ़त जी, सिंधी माण्हुनि जी इज्तिमाही शऊर जी तारीफ़ बि कयूं था, उते ई मसइला बि आहिनि। छाकाणि त अॼु बि सिंध में कारोकारी वारो मामिलो आहे। अॼु बि सिंध जा जेके ॿार आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि कंदकोट कश्मीर में हिकिड़ी में हिते 80 खून थिया। हाणे त पाण ॾिसो मीडिया में सभु कुझु रिपोर्ट थिए थो, क़बीलाई झेड़ा असां उन्हनि खां आज़ादी न माणे सघिया आहियूं। केतिरे वक़्त में असांखे अञा केतिरो वक़्तु खपे दुनिया खे कम्पीट करण में? इन मैसेज खे हाणे पाण सीरियस वठूं, अचो त नई सिंध न्यू हिकु अहिड़ी सिंध हुजे जिते धाड़ेल कल्चर न हुजे, जिते कॉपी कल्चर न हुजे, जिते इहो क़बीलाई झेड़ा न हुजनि। उहा सिंध असांखे कॾहिं मिलंदी? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं तव्हां अख़बारूं पढ़ंदा गुज़िरियल 70 सालनि जी, त हीउ जेको जनरल ज़िया जे मार्शल खां पोइ हीअ जेके क़बीलाई झेड़ा सरदार सिस्टम, जेको 4 माण्हुनि जो चङो मुड़ुसु आहे उहो सरदार थो थी वञे, ख़ुशूसन असां वटि अपर सिंध में। हाणे त लोअर सिंध में बि जंहिंखे असीं सुञाणो त उहो बि सरदार पिया थियनि। ये कल्चर जेको आहे सो पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जो क्रिएट कयल डिवाइड एंड रूल जो कल्चर आहे। ऐं इहो ज़िया जे अचण खां पोइ 80s में परवान चढ़ियो। इन खां पहिरीं अगरि तव्हां सिंध ॾिसंदो त जेको आहे सो 37 जी जेका इलेक्शन ठही हुई, फर्स्ट इलेक्शन जेका ठही हुई असेंबली जी, ऐं वेंदे उन खां पोइ जेको आहे सो कम्यूनल पॉलिटिक्स जनम वरितो अला बख्श जे शहादत खां पोइ, अला बख्श उमिरि खां पोइ। ऐं बदकिस्मती सां कम्यूनल पॉलिटिक्स रही, पोइ वरी जॾहिं पाकिस्तान ठही वियो त उन खां पोइ जेको आहे सो तव्हांजो डेमोक्रेसी कोन हली सघी प्रॉपर। ऐं ख़ासि तौर ते सिंध में जेकॾहिं तव्हां लट पलाण जेका थी 20% माण्हुनि जी या 17% माण्हुनि जी, जेके असांजा CSS ऑफिसर्स हुआ सिंधी हिंदू, PCS CS ICS उनखे चवंदा हुआ, डिप्टी कमिश्नर SSPs, त तव्हां गज़ट्स में पढ़ो त ठीकु ठाकु उन वक़्त में जेके सो माण्हू लॾे विया। कमर्स ट्रेड में असांखे नुक़सानु थियो। उन खां पोइ जेको हिते डेमोक्रेसी हली कोन सघियूं। जॾहिं डेमोक्रेसी शहीद भुटिया जे वक़्त में आई त हिकिड़ो सुठो प्लूरिस्टिक पाकिस्तान में माशरो ठहणु शुरू पियो थियो। तेसी जेको आहे सो मार्शल आर्ट्स लॻियूं, ऐं मार्शल आर्ट्स जो जेको आहे सो बुनियादु इहो हो त बिल्कुलु सर मार्शल आर्ट वारो ॻाल्हि ॿुधो, तारीख़ ॻाल्हाई बि आहे। तव्हां जेको ॻाल्हियूं पिया कयो मां इहो थो चवां सर, माना हिस्ट्री ॻाल्हाईंदो लोकल असांजा अवांखे असां आंदो लोकल जेके सर असांजा इश्यूज़ आहिनि, डिस्टॉर्ट न कयो प्लीज़, डोंट डिस्टॉर्ट द हिस्ट्री। बिल्कुलु 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 आई एम स्पीकिंग द हिस्ट्री। त डिस्टॉर्ट कर, डिस्टॉर्ट कर त बाबा हिस्ट्री मूं ठाही आहे, करी पाजे न न कोन थींदो न। तव्हांजो मार्शल खां पोइ हिते कबीला सिस्टम आयो आहे। टके जा सरदार चङा मुड़ुस थिया आहिनि, टके जा माण्हू जेको ज़िलनि जा बादशाह थिया आहिनि। उन खां पोइ हीउ कारोकारी वारो कॉन्सेप्ट मूंखे ॿुधायो त जेको बम्बई वारो जेको जॾहिं बम्बे 49-50 में 1850 में सिंध खे बॉम्बे में शामिलु कयो वियो। अख़बारूं कढी ॾिसो, इंग्लिश अख़बारूं, कारोकारी वारो सिस्टम थोरो नज़र रिफ्लेक्ट कंदो न न्यूज़ पेपर्स में। इहो प्रमोट कयो वियो इस्टेब्लिशमेंट तरफ़ां 80s खां पोइ, कबीलाई सिस्टम, ही सिस्टम, हू सिस्टम, सो दैट के डिवाइड कजे, हिकु डेमोक्रेटिक प्लूरिस्टिक कल्चर डेवलप न थिए। दिस इज़ द थिंग। तारीख़ क्या थी चए, बाक़ी डिस्टॉर्ट करे त जेको चओ न साईं। तव्हांखे असां घुरायो इन जे करे तव्हां हिस्ट्री ॿुधायो, असांजो कल्चर ॿुधाइणो त उहो चए थो न ई न उन त ॿुधाए ॻाल्हि हिस्ट्री खे। मुंहिंजो मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर करे वठां करीम साहब, मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे असांखे अमन खे जेको आहे उहो फोकस करणु खपे। अमन जी त ॻाल्हि कयूं पिया, को दहशतगर्दी पीपल्स पार्टी सां को दहशतगर्दी ॻाल्हि न बिल्कुलु बिल्कुलु बि न। ॻाल्हि इहा आहे कई त नई क़यादत जेका आहे न असांजी हाणे रेज़िस्ट करण जे लाइ तयारु थी चुकी आहे, है न। इहा मुसलसल वरी हिकिड़ो सफ़र आहे, जिदोजहद आहे, जंहिंजो नतीजो असांखे हाणे रेज़िस्ट इहो ई आहे न की भई एंटी जेका असां छा इहो 1 यूनिट तहरीक हली, ठीकु आहे, माण्हू हलाई न एंटी 1 यूनिट तहरीक। हुनमें गुमनाम माण्हू हुआ, सही नाले माता नालो हुआ, हर सिंध जो माण्हू हो। अहिड़े नमूने जेको आहे सो हाणे बि
मुख़्तलिफ़ अगरि तहरीकूं उभरनि थियूं कि सिंध जी जेका छा जो सिंध जी जेका वतनियत खे अगरि नुक़सान आहे, हर को सिंधी माण्हू चए थो त कुझु न थियणु खपे। करीम ख़्वाजो त कोन थो चए त न थियणु खपे। चवण जो मतिलबु आहे कलेक्टिव विज़डम ऑफ द सिंधी पीपल शुरू खां वठी करे ज़बरदस्त। ऐं हले पई। कलेक्टिव विज़डम जेको आहे उहो सिंधियुनि जो तमामु माशाल्लाह बहितरीनु रहियो आहे। महातीर मोहम्मद असां सां गॾु आहे। तव्हां कहिड़ी तयारी कई आहे नंढड़ा एकता जे हवाले सां? ॿुधायो। असांखे सिंध में असांखे मम्मा तयारु कंदी आहे, अजब टोपी पाईंदी आहे, पोइ असां फ़ोटो कढाईंदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढा प्यारा पिया लॻो आहे। न सिर्फ़ु जीअं पाण नौजवान वॾा असांजा पका पोड़ा ॿारनि में बि एकता जो जेको आहे उहो वॾो रुझान आहे। उहे ईद खां वधीक तयारी कनि था। ईअं ई आहे। ठीकु आहे महातीर, भरपूर नमूने इंजॉय कयो पिया, मल्हाए पिया ॾियारो। राजान साहिब भाउ, अवां पहिरियां ॻाल्हि कई जीअं नई क़यादत जी, उनखे ई थोरो सिलसिले खे अॻिते वधायूं त अचो त नई सिंध अॼु जे पुठियां अचो, मतिलबु गॾिजी करे नई सिंध, नौजवान नसुल, नई क़यादत, ऐं उनखां पोइ वरी इदारनि जी ॻाल्हि बि थी, उनजो मिसाल बि असां क़ाइमु करे चुका आहियूं। अञा अॻिते वधी करे जेको कुझु थियणु खपे नौजवाननि जे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु त कयोसीं। जी मामिलो इहो आहे त जंहिं तरीक़े सां असांजो ही जेको एकता जो ॾिहाड़ो आहे या असां सॼी दुनिया में कल्चरल डे मल्हायूं था, उहो हर क़िस्म जी सियासी वाबस्तगी खां बालातर थी करे कयूं। बिल्कुलु इन ई तरीक़े सां जॾहिं असां सिंध जे बारे में ॻाल्हायूं था, धाड़ेल कल्चर जे बारे में ॻाल्हायूं था, सरदारी निज़ाम जे बारे में ॻाल्हायूं था, वॾेरनि जे बारे में ॻाल्हायूं था, त असांखे सियासी वाबस्तगियुनि खां मथां थी करे सोचणो पवंदो। हर उहो वॾेरो जंहिंजो तालुक़ु कहिड़ी बि सियासी जमात सां हुजे, उहो मुंहिंजी सियासी जमात में वेठो हुजे, उहो ख़्वाजा साहिब जी सियासी जमात में वेठो हुजे, या उहो हाजी साहिब जी सियासी जमात में वेठो हुजे, जेकॾहिं उहो पंहिंजी क़ौम जे हक़ गज़ब करे थो त उन जे लाइ मीडिया जे मीडियम सां, जीअं अॻु में असां सॼी सिंध खे इहो पैगाम ॾिनो त बाबा तव्हां सॼी दुनिया में जेके सिंधी रहनि था त तव्हांजे कल्चर ते वार थियो आहे ऐं तव्हां पंहिंजे कल्चर खे हाणे संभालियो ऐं उनखे प्रमोट कयो। अहिड़े ई तरीक़े सां असांजी एजुकेशन ते रोज़ वार पियो थिए, असां उन ते हमला पिया थियनि, असांजे सिहत जे निज़ाम ते रोज़ हमला पिया थियनि। हमला जो मतिलबु आहे त करप्शन पई थिए बुनियादी तौर ते। हिकिड़ी सोचियल सम्झियल साज़िश जे तहत मां बिल्कुलु ख़्वाजा साहिब सां एग्री थो कयां त 80s खां 70s खां वठी करे सिंध खे हिकु सोचियल सम्झियल साज़िश जे तहत हिते इन्हनि शयुनि खे प्रोमोट कयो वियो, पर उन में उनखे प्रोमोट करण में कुझु असांजा पंहिंजा हथ बि हुया, बिल्कुलु, जिन खे वाइको करण बि तमामु ज़रूरी आहे। छा सबबु आहे त सिंध जो माण्हू जेको हिन सिंध जे धरती जो मालिक आहे, जंहिंखे पंहिंजे अबनि ॾाॾनि खां वठी करे ज़मीन जो टुकड़ो मिलियल आहे 2 एकड़ या 3 एकड़, उहो पंहिंजे ज़मीन खे जेकॾहिं सेल करणु चाहे त सेल सर्टिफिकेट मुफ़्त में कोन थो वठी सघे अॼु ॾींहं ताईं। ऐं चैलेंज थो कयां, केरु बि हुजे, इवन इनफैक्ट उहो पंहिंजो तालुक़ु पीपल्स पार्टी सां हुजे, मां सम्झां थो जेकॾहिं को सिंध जो वज़ीर आला हुजे न, ऐं उहो बि पंहिंजे पुट खे चवे त वञी मुंहिंजे 2 एकड़नि जो सेल सर्टिफिकेट कढाया, उनखे बग़ैर पैसनि जे कोन मिलंदो। त इहा इन हद ताईं असां सिंध जे माण्हुनि खे असां जेका शइ ॾिनी आहे, हिकिड़ो सोचियल सम्झियल साज़िश तहत असां पोयनि ॾींहंनि में लफ़्ज़ ॿुधोसीं सिस्टम। बाबा ही सिस्टम जो माण्हू आहिनि, ही उन सिस्टम नज़र कोन पियो अचे, उहो सिस्टम सॼी सिंध खे लोड़े वियो। तव्हां ॾिसो उन में एतिरी हद ताईं जो माण्हुनि जा जेके रिलीफ जा पैसा बि अचनि पिया, ॿोॾि सतायल माण्हुनि जा, बारिश सतायल माण्हुनि जा, उहे बि गज़ब थी पिया वञनि, ख़तमु थी पिया वञनि, ख़बर ई कोन पई पवे। ऐं उन जे अंदरि असांखे हाणे जेका नई सिंध अॼु, उहा नई सिंध इहा आहे, मां जेको सम्झां थो अली क़ाज़ी साहिब जेको विजन आहे, उहो इहो आहे त बाबा नई सिंध में हाणे ईअं न थियणु घुरिजे। कंहिं बि ज़ालिम, कंहिं बि जाबिर, कंहिं बि रहज़न खे इहा इजाज़त न हुजणु घुरिजे त हू तव्हांजा हक़ गज़ब करे या करप्शन करे या सिंधी माण्हूअ जी जेके सिंधी माण्हुनि जी औलाद आहे, उनजा जेके नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि, उनजे मुस्तक़बिल सां खेॾे, कंहिंखे बि इजाज़त न हुजणु घुरिजे। ऐं उनजे लाइ लाज़मी ॻाल्हि आहे प्लान जी ज़रूरत आहे। तव्हां पुछो असांखे अञा केतिरो टाइम खपंदो। असांखे पंहिंजे मुल्क जे अंदरि जमहूरियत खे मज़बूत करणो पवंदो, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे बहितर बणण लाइ रूल ऑफ लॉ ते अमल करणो पवंदो, पार्लियामेंट जी सुप्रीमेसी जे लाइ असांखे जिदोजहद करणी पवंदी। जॾहिं इहे सभु शयूं असां अचीव कंदासीं त ऑटोमेटिकली असां पंहिंजा उहे गोल्स अचीव कंदासीं जेका असां नई सिंध अॾण जे लाइ करे सघूं था। ज़बरदस्त राजा भाउ, ॻाल्हि मुंहिंजी वाह जी आहे, इन खे थोरो अॻिते वधायां। मां हिकिड़ो सवाल मेहताब, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो, मुज़फ़र साहिब खां पुछां। मुज़फ़र साहिब, तव्हां दुनिया ॾिठी आहे ऐं इकनॉमिकली सिंधियुनि खे जेको आहे उहो छाकाणि त
पाण जो जेको सिंध जो जेको ओरिजिन रहियो आहे वणिज वापार बि रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते इन ॾींहं जे शुरू करण सां इन ॾींहं खे मल्हाइण सां इकनॉमिक इम्पैक्ट जेको पियो आहे उन ते जेकॾहिं 2 मिंट तव्हां ॻाल्हायो सिंधी टोपी अॼु बि तमामु जजे अंदाज़ में सेल थिए थी लखनि जे तादाद में अजरकूं सेल थियनि थियूं न सिर्फ़ु सिंध में पर पूरे पाकिस्तान मां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसां पियो त ऑनलाइन प्लेटफॉर्म समेत अजरक बि अॼु सेल थिए थी तव्हां किथां बि दुनिया जी कहिड़ी बि कुंड में वेही ऑर्डर कयो तव्हांखे मिले कल्चरल इम्पैक्ट सां गॾोगॾु असांजो जेको सोशो इकनॉमिक इम्पैक्ट आहे उन ते जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो साईं काज़ी साहिब जो मतिलबु इनकलाबी कहिड़ी सोच आहे इनकलाब आंदो थिए वाकई बिल्कुलु हाणे बि इनकलाब जी ज़रूरत आहे अञा बि ज़रूरत आहे जेको सिंध में हाणे कल्चर हले पियो जेको असांजे माशरे में ॾाढो ख़राबु आहे असांजा माण्हू वीचारा दॿिजी विया आहिनि भवकम उहे ॿाहिरि नथा निकिरी सघनि लास्ट टाइम हिकिड़े सोशल मीडिया ते मां ॾिठुमि त 3 मोटरसाइकिल 3 धाड़ियल पंहिंजो रॉकेट लॉन्चर खणी हुन में कैप्शन लिखियो त धाड़ियल कंदकोट ऐं कश्मीर रोड जी मुआइनो पिया कनि असांजे एतिरे क़दुरु असां हुननि जा अपाहज थी विया आहियूं इहे न थियणु खपे साईं जीअं करीम साहिबु चयो त हिकिड़ा ठग माण्हू नंढी ज़हनत जा माण्हू उहे हाणे प्रमोट थी विया आहिनि साईं मुदफ़र साहिबु ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो कचहरीअ जो जारी था रखूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जेके रैलीज़ निकितियूं आहिनि जेको ॾियारो मल्हाइनि पिया उहे कुझु मंज़र बि नाज़रीन खे ॾेखारियूं स्क्रीन ते असांजी कचहरी त हलंदी रहंदी पई नाज़रीन न्यूज़ स्टूडियो मां कुझु मंज़र अव्हांखे ॾेखारियूं था हलूं था सनाउल्लाह हाशमानी ॾांहुं